मातली टंडो गुलाम अली ऐं भर पासे जे इलाक़नि जी नौजवान पारां खेनि नौकरियुनि में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं अवामी एक्शन कमेटी जे सॾ ते कयल एहतजाज दौरान टंडे गुलाम अली पुलिस तथां गिरफ़्तार कयल अॻवान सजाद अली शाह, जिस्कम अॻवान अवैस ख़ासकली, दंबालो जी सीनियर सहाफ़ी राजा आरिसर, इमरान कुंबर ऐं ॿियनि खे मातली जी सवले कोर्ट में पेश कयो वियो, जिथे अदालत पारां गिरफ़्तार कयल समूरनि अॻवाननि ऐं कारकुननि खे सब जेल बदीन अमाननि जी हुकुम बाद खेनि पुलिस जी वॾी नफ़री जी मौजूदगी में बदीन सब जेल रवानो कयो वियो। अदालत में पेश करण खां अॻु गिरफ़्तार कयल अॻवाननि सजाद शाह, अवैस ख़ासकली, राजा आरिसर ऐं ॿियनि जो चवणु हो त मेरिट जी लताड़ कई वई आहे। हक़दार नौजवान खे नौकरियुनि मां नज़रअंदाज करण ख़िलाफ़ हिननि गुज़िरियल ॾींहुं टंडे गुलाम अली में एहतजाज कयो हो, जंहिं दौरान पुलिस संदनि मथां कड़की पई ऐं खेनि बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे, पर उहो मुक़ामी नौजवाननि जी हक़नि लाइ जदोजहद जारी रखंदा। गिरफ़्तार कयल अॻवाननि जी पेशी दौरान सियासी, समाजी ऐं क़ौम परस्तनि अॻवाननि तोड़े कारकुननि जो वॾो अंग पिणु मौजूदु हो।